साईं कुकड़िन वारो तव्हांजे फार्मूले त माण्हुनि खे टेकाए छॾियो। अंडो 50 रुपए जो थी वियो। शेख मता न मञे, पर साईं कारोबारी माण्हू त बरोबर कामयाब थी विया, पर गरीब अवाम 50 रुपए जो आनो वठी कीअं सघंदो? 50 रुपए जो आनो गरीब अवाम खे कोन पवंदी, अवाम खे 7 रुपए में आनो पवंदो। साईं इहो वरी कीअं? सवली ॻाल्हि आहे, ज़रूरी आहे छा 50 रुपए में हिकिड़ो माण्हू वञी आनो वठे? गॾिजी 7 हिसा करे हिकिड़ो आनो वठंदा त उहो हिननि खे तक़रीबन 70 रुपया ऐं कुझु पैसनि में वञी पवंदो। उज़ा पाण कीअं कंदा आहियूं? उन में त 7 भाईवार हूंदा न। वॾो विजन आहे तव्हांजो साईं। बस बा शेख, मूंखे सम्झण लाइ माण्हुनि खे मथी हुकूमत मूंखे ॾियणी पवंदी। पोइ भला साईं हे जेको खंड जो रेट वधी वियो आहे, इन्हीअ बारे में तव्हां छा था चओ? शेख तोखे त ख़बर आहे पाकिस्तान में शुगर केॾी वधी वई आहे। हाणे जेकॾहिं खंड महांगी हूंदी त शुगर इस्तेमाल ई घटि कंदा। उन सां छा थींदो त शुगर जा मरीज़ बि घटि थींदा। मां त माण्हुनि खे बचाइण लाइ खंड जो रेट वधाए छॾियो आहे। अच्छा, ऐं ॿियो हे भला ज़मींदारनि वीचारनि कहिड़ो ॾोह कयो? खंड जो रेट वधियल हूंदो त उन्हनि खे कमंद जो रेट बि त चङो पवंदो न। वाह साईं, तव्हांजो विजन। पोइ भला अटो छो महांगो थी वियो आहे साईं? इन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? अब मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, अटे या कणिक वीचारी ठीको कयो आहे जो माण्हू उन खे वेठा खाइनि। चांवर बि त खाइनि, चांवरनि जो अटो बि थींदो आहे, उन जूं बि मानियूं पचाइनि। सॼी दुनिया में चांवर पहिरें नंबर ते खाधो थो वञे। हिते तव्हां कणिक जा दूंहा कढी छॾिया आहिनि। वाह साईं वाह, तव्हांजो विजन। भला साईं बसर ऐं टमाटर इहो जो महांगा थी विया आहिनि, इन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? शेख लॻे थो सॼी उस्तादी अॼु ई तूं माखो वठंदे। हल ॿुधायां थो। हाणे हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधाए, अॼु ताईं असां बसर, टमाटर, पटाटो अफ़गानिस्तान खे, ईरान खे पिया ॾींदा हुआसीं। भला उन्हनि मुल्कनि खां वठूं बि त सही न, या रुगो वेठा ॾियूं न? हाँ, अॼु ताईं भला अफ़गानिस्तान बि त मुस्लमान मुल्क आहे न। उते भला केर था रहनि? उते बि त मुस्लमान पंहिंजा गरीबड़ा था रहनि न। अदा हिन भेरे मां प्लानिंग इहा ठाही त बसर बि त असां वटि अचे न ॿाहिरि मुल्क मां। अफ़गानी बसर जेकॾहिं असां खाईंदासीं त सिहत में बि ॾाढा गटूल हूंदासीं। चइबो त ईअं साईं, अहिड़ा भला भला आइडिया आख़िर तव्हांखे अचनि काथूं था? अब इन इंटरनेट तो, यूट्यूब तो, सॼी इंफॉर्मेशन हिते अथई। मां मुल्क जा जेके वॾा वॾा मसइला आहिनि मां हितां ई हल कंदो आहियां। अच्छा, हाणे पेर झलजां हिकिड़ो वॾो फ़ैसिलो करण वारो आहियां। पंहिंजी काबीना में मेंबर घणा आहिनि? जाम आहिनि साईं, 100-200 त हूंदा न। 100-200 आहिनि। तूं बि उन्हनि में शामिल आहीं। हाणे मां यूट्यूब ते जो उन ॾिसां मासी मोरां, अबा इहो मुसविर लाशारी हल जवान जे पुट जा तूं इहे ड्रामा त ॾिसेसि। टोटल किरदार पाण कया अथई। पुट बि पाण थियो आहे, ज़ाल बि पाण, कुंवार बि पाण, घोट बि पाण, सहुरो बि पाण, निणान बि पाण, मासी बि पाण, नचण वारा जेके हूंदा आहिनि उहे बि पाण।
कमाल करे छॾियो अथई। मां अहिड़े माण्हूअ जी तलाश में हुयुमि। हा साईं हा, मां पाण इन्हीअ जो पुरस्तार आहियां। हाणे इन्हीअ खे मां अकेले खे आणे तव्हां सभिनी खे मोकल ॾेई छॾींदुमि। पोइ इहो अकेलो सॼियूं मिनिस्ट्रियूं हलाईंदो। तो वारी मिनिस्ट्री महिल तो वांगुरु थी वेंदो, कंहिं ॿिए जी मिनिस्ट्री महिल ओड़ो थी वेंदो, कंहिंखे ख़बर ई न पवंदी। पर साईं आख़िर अहिड़ो ज़ुल्म कयो छो था, असांखे छो था बेरोज़गार कयो? अब तूं अकेलो बेरोज़गार थींदे या ॿिया जेके मेंबर आहिनि बेरोज़गार थींदा, पर मुल्क त तरक़ी कंदो न। मां उन अकेले जो ख़र्चु बर्दाश्त कंदुमि ऐं हेॾो 200 माण्हुनि जो ख़र्चु बचाईंदुमि। मुल्क भला तरक़ी कंदो नी। ओ ये न कर, मूंखे बेरोज़गार न कर। अलाए छो अॼु शाम हेॾे आयुमि। अरे शेख बी ॿिया त हवाला पुछ नी। मैं सबको रुलाऊंगा।